के मिनट हाथ में मोबाइल के मिनट ब्रश ये पी के एक दिन और ठाटा हरू जमना कम अल्लाह अम्मा भी कहते शादी करा अजीब करा वाकई में रानी रानी ओ रानी 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 दुनिया का वधीक सियाणी मां हिकिड़ो ज़बरदस्त नओं शॉर्टकट प्लान सोचे आयो आहियां उन सां असांजे घर जा समूरा ख़र्च अधु थी वेंदा ऐं पोइ ॾिसजांइ सभु मूंखे साराहींदा। आम तौर ते तुंहिंजा सभु प्लान असांखे साराहींदा न पर केराईंदा। कुछ मसलन के हल कर कुछ एहतियात कर। रानी तू छो थी दे दुनिया वांगुरु काणी तू सम्झे नथी न असां ॿाहिरां हर शइ वठण बंदि करे छॾींदासीं ईअं ये चवण में सुठो थो लॻे पर अमली तौर ते केरु कंदो? रानी असां सभु शयूं पंहिंजे घर में पाण तयारु कंदासीं। तूं कंदी न रानी तूं तूं जो तूं असांजे घर जी वज़ीर आज़म आहीं वज़ीर आज़म। वाह जो चयो अथई मां वज़ीर आज़म मां हिकु मज़लूम अवाम आहियां जेकी तव्हांजा तजुर्बा बर्दाश्त थी कयां। जानी तूं सम्झे नथी रानी ॾिस मां तुंहिंजी मदद कंदुसि मां यूट्यूब तां मुख़्तलिफ़ शयूं तरीक़ा फार्मूला खणी ईंदुसि ऐं तोखे ॿुधाईंदुसि। तो वारो भाउ बि त उहो थो करे कॾहिं कुझु सही थियो आहे? रानी रानी मुंहिंजी रानी ॾिस ग़लतियूं जेके न उहे सिखण लाइ हूंदियूं आहिनि सिखण लाइ मां बि सिखण जे अमल में आहियां न अञा थोरो टाइम लॻंदो पर मां पंहिंजा इहे शॉर्टकट ॾिसजांइ तोखे हणी ॾेखारींदुमि तजुर्बो करे ॾेखारींदुसि तोखे हर बाल ते छको हूंदो डज़। तूं सिखण में आई या घर के लेबोरेटरी ठाहिण में आई? ऐं असां सभु पाणी जा ॾेडर आहियूं। हलो अम्मा बुगो बस अम्मा तव्हांखे त ख़बर आहे कहिड़े घर में शादी कराई आहे अजीब घर आहे। मां नानी बस आ बरोदी कारा का अलाए शादी चई मोटा बस छा कयां हाणे शादी थी वई अने अजीब घर ससु मुंहुं वारीअ खे फेस पाउडर हुनखे त वरी गाइज़